कि बाबा असां छा ॿुधायूं, बसि बाबे जी बाणी ॿुधायूं पिया हिकिड़ी त कुझु बि न अवर नाहे नीउ दूजा तू मेरे माही तू संगी साजन प्रभु मेरा काहे जी डरा है तुमरी ओट तुम्हारी आशा तुमरी ओट तुम्हारी आशा मई सजन सोहेल न सही न वरी 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 था ॻायूं तुझ बिन अवर नाहे मीउ दूजा तू मेरे मन माही तू संगी साजन प्रभु मेरा काहे जीव डराए तुमरी ओट तुम्हारी आशा उठत बैठत होवत जागत विसरो नाहे तू सास तेरा सा माना इहा आहे साईं त तुझ बिन अवर नाहे मीउ दूजा तू मेरे मन माई तोखां तव्हां मुंहिंजो को ॿियो आहे वाह वाह तूं मुंहिंजे मन जो दिलबर माही महबूब तूं ई आहे रब जी ज़ात वाह वाह तूं संगी साजन प्रभु मेरा तूं ई मुंहिंजो माना साथ ॾियण वारो आहीं संगी माना साजन माना सजण बि मुंहिंजो गमख़ार मुंहिंजो मददगार मुंहिंजो हामी मुंहिंजो तूं प्रभु माना रब संस्कृत में रब खे प्रभु चवंदा आहिनि त तूं मुंहिंजो रब आहे ऐं क़ुर शरीफ़ बि फरमाए थो त वज़कुर इस्म रब्बिका व तबत्तल इलैहि तब्तीला माना पंहिंजे रब जे नाम खे यादि रखो ऐं सॼी दुनिया खां कटिजी वञ मतां तूं भुली वञे त पोइ मुंहिंजा कम रुली वेंदा फरमाए त रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुव मशरिक़ जी पूरत करण वारो बि उहो ई आहे मग़रिब जी पूरत करण वारो बि उहो ई आहे उन खां सवाइ कोई बि कोन्हे को वाह वाह फतख़िज़हु वकीला उनखे पंहिंजो कमनि जो ठाहींदड़ बणाए त बाबा गुरू नानक बि फरमाए थो त तू संगी साजन प्रभु मेरा काहे जी डरा है त मुंहिंजो मन छो डिॼे मूंखे ग़म थिए छो त क़ुर शरीफ़ ॾिसो बाबा गुरू नानक जो जेको माना ग्रंथ साहिबु आहे उन जा 36 भाङा आहिनि 30 भाङा त निज क़ुर जो ॼण तर्जुमो वाह वाह त मां क़ुर पाक जी आयत पढ़ी सघां थो बाबा साईं जी हर बार इन ई ते बि अचे थो त मालक मिन अल्लाह मिन वली वला नसीर अलाह खां सवाइ न तुंहिंजो को मददगार आहे न तुंहिंजो को वली माना संगी या को तुंहिंजो को निगहबान या को तुंहिंजो मददगार यारो मददगार कोन्हे त बाबा बि चए थो त तुझ बिन अवर नाहे मीउ दूजा तू मेरे मन माई तू संगी साजन प्रभु मेरा काहे जीव डराए त क़ुर चए थो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह जिन चयो त असांजो रब अल्लाह आहे पोइ उन ई ते क़ाइमु रहिया उन्हनि ते पोइ मलाइक नाज़िल थींदा आहिनि देवता नाज़िल थींदा आहिनि छा चवंदा आहिनि अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न खाओ वला तहज़नू न को ग़म खाओ वो अबशिरू बिल जन्नह ऐं जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदा उहा ई ॻाल्हि बाबा गुरू नानक फरमाए थो त जॾहिं मुंहिंजो सभु कुझु तूं ई आहे त काहे को जीउ डराए त मुंहिंजो मन छाजे कान ॾिजे सम्झो उन खां पोइ वरी अॻिते आहे त तुमरी ओट तुम्हारी आशा माना तुंहिंजी टेका मागे ऐं तुंहिंजी हमेशह मूंखे आस आहे उठत बैठत सोवत जागत यानी उथंदे वेहंदे लेटंदे जागंदे तूं मूंखे यादि आई हमेशह अञा आख़िरी जॻह ऐं इहो क़ुर शरीफ़ में बि इहो आहे क़ुर पाक फरमाए थो
त मुंहिंजा बाना उहे आहिनि الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم मुंहिंजा बाना उहे आहिनि जेके मूंखे उथंदे वेहंदे लेटंदे पासा मटाईंदे बि मूंखे न विसारींदा आहिनि मां उन्हनि खे वाह हमेशह यादि वाह त बाबा गुरु नानक फरमाए थो त फरमाए थो बाबा गुरु नानक त विसरो न आहे तूं सांस गिरा साह वाह तूं मुंहिंजे साह में बि मूंखे नथो विसरी उहो जेको आउं भोजन पियो करियां मानी पियो खावां गिरह गिरह में बि तूं मूंखे हमेशह यादि आई वाह। क़ुर शरीफ़ बि फरमाए तूं रिजालुल्लाह तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह इहे मुंहिंजा बाना आहिनि जिन खे तिजारत हुजे वापारु हुजे मां अलाह खां गाफ़िल न कंदा आहिनि त जेको संत साधू दरवेश फ़क़ीर हूंदो जेको अलाह जे इश्क में मुस्तग़रक हूंदो उनखे पल पल उथंदे वेहंदे लेटंदे जाॻंदे ग़म में ख़ुशी में हर हाजत महिल उहो रब करीम उनखे यादि हूंदो उनखे प्रभु करे यादि करेसि उनखे राम चई यादि करेसि उन खे गॉड चई करे यादि करेसि हू उनजे पोयां वारे तसवुर खे सिमरणु चए थो पियो शब्दनि खे लफ़्ज़नि खे नथो चए ऐं इन झगड़े खे मुकाइण जे लाइ ख़तमु करण लाइ फरमायईं त तव्हां हुनखे कहिड़े बि नाले सां यादि